रे भादा मां मिले जो मजूर हां भाऊ। बस मिल जो मजूरा तो 400 रुपए घी जी थे लिया। मां बताऊं तो दा मां कमाए अरे बद ओदा मां बधु ना गोली खाई ये करे घी जो जे कटे लिया ना यो मुखे कटे दे बे तू खड़ी वने ना गेव मां झलिंदुम। अरे मां झला तू छो जल देगी। हाय रे अल्लाह हाय 700 रुपये कमायम हुन मां 400 रुपये जो घी थियो 100 रुपये जी खंड वतम 200 जो अटो वतम सॼा पैसा ही पूरा थी विया। अल्लाह हेॾी महांगाई थी वई आहे 1 किलो घी जो 400 रुपया या अल्लाह। अल्लाह असां ते रहम कर अल्लाह। अॼु त वठी था वञूं सुभाणे वरी अल्लाह मालिका कमाए कमाए असां बि हाल हीणा थी विया आहिनि। असां ॿारनि जे लाइ शइ ई कोन्हे वरिती आहे। केरा रे भादा मां मिले जो मजूर हां भाऊ। बस मिल जो मजूरा तो मिल जो मजूर है असा भला तगारी जे मजूर ही जाए में जाए यार हिनी में मां सामान वतो आहे छॾो मूंखे अलाह जी रोई थो बांह ॿधाऊं थो। हेलो जी नालो नोट इनी में हूती हू अदा मां सामान वतो अलाह जी रोई थो। घी जो 400 रुपए किलो थी वो खपाए होटल ते हलदा ते चाह पीदा। अरे इनके तो पयो आहूं अदा घी जी दली दे सके अदा मां बांह ॿधाऊं थो छॾो मूंखे अलाह खे अदा छॾो अलाह खे मनो भाऊ घी मोटाए ॾियो घी जी थैली मोटाए ॾियो। इनके तो पयो आहूं अदा ये घी जे कट विता आयो 400 रुपए घी जी थैली आ बांह ॿधाऊं थो दा मां कमाए अरे बद ओदा मां बधु ना गोली खाई विंदे मगज में एड़ो तो माय घी जी थैली जे कट सा 3 ॼणा रुले आयो घी असा के कते मिले न पियो जो तो वट मिलियो रे अदा बांह ॿधा घी मोटाए ॾियो ॿियो खणी वञो भली छिता थी आयो अज तोखे घी काथे ॾींदासे। अदा घी मोटाए ॾियो बांह ॿधाऊं थो छॾो अलाह खे मनो घी मोटाए ॾियो ॿियो खणी वञो अलाह खे मनो। बस इन गे जे तो पयो आहियूं घी तोखे कीअं ॾींदासे अचे अचो 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 अदा अलाह खे मनो ओदा बचन खे ॾियो थो ओ अलाह कंदो मरदो हेॾी वञी विड़ी मरदो अलाह कंदो असांजो अलाह कंदो असां मज़ूर मिले जे मज़ूर सॼो ॾींहुं कमाए कमाए 700 रुपये तारीख़ मिले थी अलाह कंदो तव्हां वञी हेॾी मरदो विड़ी मरदो अलाह इन्हनि खे मार अलाह पूरी वे दे बुटला बुटला बस फुरी आया से हाने नहीं दो रे हाने काडो ही तो ये करे सामान थी वडो ये करे घी जो जे कटेली यार यो मुखे कटे दे बे तू खड़ी वने ना गेव मां झलिंदुम। अरे मां झला तू छो जल देगी अरे थैली मां फुरिवा उनको थैली भरियो बे सदो आ तू यो खड़ी वने घी मुखे दे गेव मां झलिंदुम यो सदो तू खणी वन। अरे चरिया तो की खबर है ना घी तो मांगो आटो भी मांगो खंड भी मांगी वो तू खड़ी वने घी मुखे दे ना 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 मां गेव मां खड़दुम मां। अरे वडो मां या तू आ वडे तू छाकने जडे मां फुरिवा उनका हाथ में मां तो आ। अरे ताड़ियो तो मां या उनी में घी आ तुझो दिमाग खराब आ छा। अरे तू वडे जे सामू दे तो वडो उठ भी हुंदा तू वरी कड़ो मुझे अगे वडो आ। अरे तू वडे घी जी थैली जे करे वडे सबर दे हर को पंजे वडो पाण आई घी जी थैली के सी तू विड़े तो मुसा मां न दी तुम क्यों घी दे तो याने गोली हर दे तू गोली तो टेरे वालो आ मुट पिस्टल ना है मां चवां तो भलो दी मरण का बचणो थी तो घी जी थैली मुके दे गे न दी तुम। अरे घी दे मुके न तो माल दो मां चवां तो हर दे मां जण तो के छड़े दी तुम हां न दी ने घी ना वो मार दो मां बिगड़ दो मां वो एक घी मुके दे न दी तुम क्यों तो के असली के न दी तुम वो मरण जला तैयार थी वने तू भी मरण वाला तैयार थी गे तू भी न खाई मुखे भी गे न दी
वाह वाह पिस्टोल ही पियो आहे हेवी पिस्टोल पियो आहे वाह वाह गेहो जो किलो खंडरो चांहि वाह 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 जो कमु थी वियो असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूर कजो।